जय बाबा गुदड़ीवाला, जय बाबा गेलाराम। स्टोरी 8 पार्ट 1। गुदड़ीवाला जीवन चरित्र। गुदड़ीवाला घनश्याम चवंदा हुया त फ़कीर फाथल कीन आहिनि, वनन तोड़े वेहन, हलन तोड़े घुमन। हिक दफ़े ॻोठ मोहब्बत में रात रहिया। सुबुह जो उथी पिया मिठियूं ॿोलियूं ॿोलन, राम नाम जी धुनी पिया लॻाइनि। वरी उतां मेवाड़ जे ॻोठ में विया। उते दर्शन ॾेई सभिनी खे नाम जपण, प्यार करण जूं ॻाल्हियूं ॿुधाए दिलियूं जीते छॾियनि। सभिनी खे हिक ॿिए सां प्रेम में रहण जूं हिदायतियूं करे ख़ुशि करे हलिया आया। कॾहिं ॿुधाईंदा कोन हुया त असां हाणे वञूं था। पोइ इहे प्रेमी बाबा जन खे ॻोल्हींदा हुया ऐं खेनि वेनती कंदा हुया त साईं ईअं कीअं हलिया आया, त चवंदा हुया त फ़कीर फाथल कीन आहिनि, वनन तोड़े वेहन, हलन तोड़े घुमन फिरन। में बि परमात्मा अहिड़ी तरह मिठियूं ॻाल्हियूं कंदा